सिंध सरकार जो इनकलाबी कदम। तालीम खाते सिंध तरफां सरकारी स्कूलनि में ऑनलाइन हाज़िरी लाइ SAMRS ऐप लागू कई वई आहे। आमतौर ते स्कूलनि में कागज़ी अटेंडेंस रजिस्टर ते हाज़िरी नोट कई वेंदी आहे, पर हाणे SAMRS ऐप ज़रिए मोबाइल एप्लीकेशन ते हर शागिर्द जे रजिस्ट्रेशन कार्ड जी स्कैनिंग ज़रिए ऑनलाइन अटेंडेंस वरिती वेंदी। रजिस्ट्रेशन लाइ पहिरीं हर ॿार जी तस्वीर ऐं मुकमल डेटा पुट करणी पवंदी। उनखां पोइ हर शागिर्द लाइ हिकु यूनिक ID यानी रजिस्ट्रेशन नंबर जनरेट थींदो। हर सुबुह जो शागिर्द वारे सां मोबाइल में ऑन थियल SAMRS ऐप ते साम्हूं पंहिंजो रजिस्ट्रेशन कार्ड शो करे पंहिंजी अटेंडेंस लॻाईंदा। इहो डेटा चंद सेकंडनि में अपडेट थींदी ऐं शो थी वेंदी। यादि रहे त हाज़िरी सिर्फ़ स्कूल जे मुक़ररु हद में ई लॻाई सघिजे थी। गैरहाज़िर रहंदड़ शागिर्दनि जो मैसेज अलर्ट उन्हनि जे वालिदैन जे नंबर ते सेंड थी वेंदो। इहो तरीक़ो गैरहाज़िर रहंदड़ शागिर्दनि खे वापसि स्कूल ॾांहुं आणण लाइ मुयसर साबित थींदो। हीअ ऐप फ़िलहाल सिंध जे 12 ज़िलनि जे 600 स्कूलनि में लागू कई वई आहे, पर वज़ीर तालीम सरदार अली शाह मूजिब नए तालीमी साल में पूरे सूबे जे सभिनी स्कूलनि में SAMRS ऐप ते अटेंडेंस खे यकीनी बणायो वेंदो।